ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 9 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त जॾहिं श्री कृष्ण भॻवान मखण खणी पंहिंजे दोस्तनि ॾांहुं वियो, तॾहिं माता यशोदा सभिनी गोपियुनि समेत उन्हनि जे पोयां पयूं। जॾहिं आख़िरकार केरु उन्हनि खे पकिड़े न सघियो, तॾहिं श्री कृष्ण पाण खे पंहिंजी मर्ज़ीअ सां पकिड़ायो, ऐं जॾहिं माता यशोदा उन्हनि खे रसीअ सां ॿधियो, तॾहिं 2 आङुर रसी खुटी पई, छो त श्री कृष्ण जी माया ही अहिड़ी हुई। आख़िर भॻवान जी मर्ज़ीअ सां माता यशोदा उन्हनि खे ॿधी सघी। पोइ जॾहिं श्री कृष्ण माता यशोदा जी ममता जाॻाइण वास्ते रोअण लॻो, तॾहिं सभिनी गोपियुनि जी ममता जाॻी पई ऐं वञी यशोदा खे चयऊं त हे यशोदा, तुंहिंजो पुटु हाणे ॾाढो रोई रहियो आहे, उन खे खोले छॾ। लेकिन माता यशोदा कंहिंजी हिकु बि न ॿुधी ऐं सभिनी खे रवानो करे छॾियईं। सभई चयो जय श्री हरि। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 9 अध्याय जे 3 भाग में इन कथा खे वधीक अॻिते वधायूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, उन वक़्तु हिकिड़े छोकिरे वञी बलराम खे चयो, माता यशोदा श्याम सुंदर खे उकरीअ सां ॿधी छॾियो आहे ऐं हू वेचारो पियो रोहे। एतिरो ॿुधी बलराम यकदमि डोरी आयो ऐं पंहिंजे भाउ खे ॿधल ॾिसी रोई चयो त अदा, मां तोखे हर रोज़ु सम्झाईंदो हुअसि त गोपियुनि जे घर वञी ॾुध मखण न चोराए, न त माता मारींदई, पर तो मुंहिंजो चवणु न मञियो। हाणे मां तोखे छॾाइण वास्ते माता यशोदा खे वञी थो मिनतूं करियां। ईअं चई बलराम यशोदा वटि अची चयो, ए माता, मुंहिंजे भाउ खे छोड़, उन जे बदिरां भले मूं खे ॿधी छॾ। भाउ जी ही हालति ॾिसी मूं खे रोअण थो अचे। इहा ॻाल्हि ॿुधी माता चयो, ए बलदाऊ, अॼु श्याम सुंदर खे चङी तरह सज़ा ॾियण जो मूं निश्चय कयो आहे। हिन खे मूं घणो ई सम्झायो, पर हिन गोपियुनि जे घर वञी मखण ऐं ॾही खाइण न छॾियो। ब्रज नारियनि संदसि नालो ई मखण चोर रखियो आहे। भला तूं ई ॿुधाए त मुंहिंजे घर में खेसि कहिड़ी चीज़ खाइण लाइ नथी मिले जो हू पराए घर वञी ॾही मखण चोराए थो खाए। ऐं जॾहिं गोपियूं अची मूं खे ॾोरापा थियूं ॾियनि, तॾहिं मां लॼ विचां कंध मथे खणी नथी सघां। एतिरो ॿुधी बलराम चयो, हे माता, तोखां सवाइ ॿियो कंहिंखे चवां? ॿियो केरु भला दिलि वठंदड़ आहे? मूं खां भाउ जो दुख ॾिठो नथो वञे। गोपियूं त श्याम सुंदर जे मुंहुं ॾिसण ख़ातिर कूड़ा बहाना करे अचनि थियूं तोखे ॾोरापा ॾियण। प्यारा भक्तों, बलराम जी इहा ॻाल्हि ॿुधी बि माता यशोदा जॾहिं श्री कृष्ण खे न छोड़ियो, तॾहिं बलराम अची श्री कृष्ण खे चयो त ए भाई, मां यशोदा माता खे घणी महिनतूं कयूं, पर हू ज़िद ते बीठी आहे। हाणे जॾहिं संदसि कावर लहे, तॾहिं तुंहिंजो छुटकारो थींदो। हीअं चई बलराम उतां हलियो वियो। पोइ श्री कृष्ण वीचार कयो त नल कुबेर ऐं मुन गुरेव, ॿई पुट कुबेर देवता जा, नारद मुनीअ जे श्राप ॾियण सां नंद जे दरवाज़े ते 2 वण आवरनि जा थी बीठा आहिनि ऐं उन्हनि जा नाला जुमला ऐं अर्जुन मशहूरु आहिनि।
उन्हनि खे श्राप खां चॾाए पंहिंजो दर्शन ॾेई कृतार्थ करणु घुरिजे। उन्हनि जे उदाहरण करण वास्ते त मूं पंहिंजूं ॿाहूं ॿधायूं आहिनि। सभई चयो जय श्री हरि। अध्याय 9 संपूर्ण थियो। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 10 अध्याय, जंहिंजो नालो आहे नल कुबेर ऐं मन गुरेव जो उद्धार थियणु। राजा परीक्षित एतिरी कथा ॿुधी श्री सुखदेव जी खां पुछियो, हे महाराज, कृपा करे उन्हनि ॿिन्ही वणनि जो सॼो हाल वर्णन करियो त नारद मुनि उन्हनि खे छो श्राप ॾिनो। श्री सुखदेव जी चयो, ए राजा, अॻूणे जन्म में नल कुबेर ऐं मुन गुरेव ॿई पुट कुबेर देवता जा श्री महादेव जी तपस्या करण सां दौलत वारा थी कैलाश पर्बत ते रहंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं हू ॿई पंहिंजियुनि स्त्रियुनि खे साण करे बाग़ घुमण विया। जॾहिं उते मदिरा पी मस्त थिया, तॾहिं स्त्रियुनि समेत बिना वस्त्रनि जे गंगा जीअ में सनानु करणु लॻा। तंहिं वक़्तु ओचितो नारद मुनि अची उते निकितो। प्यारा भक्तों, उन्हनि जूं निर्वस्त्र स्त्रियूं नारद मुनीअ खे ॾिसी ॾाढियूं शर्मिंदियूं थियूं ऐं पंहिंजा वस्त्र पाइणु लॻियूं, पर हू ॿई मस्त जवानीअ जे हेठि खां उहे ई बीठा रहिया ऐं माया जी वॾाईअ खां उन्हनि नारद मुनीअ खे दंडवत बि न कही ऐं उन्हनि खे नारद जो अचणु पिणु की न वणियो। इहो हाल ॾिसी नारद पंहिंजे मन में चयो त हिननि खे माया जो हिठु थियो आहे, जंहिं करे ही काम ऐं क्रोध जे वस थी माया खे चङो था ॼाणनि ऐं ॿिए कंहिंखे कुझु बि नथा सम्झनि। आदमी दौलत मिलण ते पराई स्त्री भोगण ऐं जीव हचा करण ऐं जुआ खेलण में मशगूल रहंदो आहे ऐं पंहिंजे शरीर खे हमेशह अमर ॼाणी ईअं नथो सम्झे त हिकिड़े ॾींहुं ज़रूरु उन जो नास थींदो ऐं मरण खां पोइ हिन शरीर खे कुता कांग खाई वेंदा या सारण सां रख थी वेंदो। उन करे शाहूकार खे चङे ऐं बुरे जो वीचार करणु खपे ऐं ग़रीब आदमीअ खे जो हेठि नथो थिए सो बि उन करे त उनखे फ़क़ति पंहिंजे पेट भरण सां वास्तो रहे थो। इन करे ग़रीब परमेश्वर जा भक्त थियनि था ऐं धन दौलत वारा माया जे वस थी हरि भॼन नथा कनि ऐं अज्ञानी हिन संसार जे कूड़ी माया मोह में फासी पंहिंजे शरीर धन ऐं कुटुंब खे ॾिसी ख़ुशि था थियनि। ज्ञानी ऐं हरि भक्त पदार्थ में बि सभु दुख ऐं सुख खे हिकु जहिड़ो था ॼाणनि। प्यारा भक्तों, इहो वीचार करे नारद मुनि हिननि ॿिन्हीअ जे हेठि लाहिण वास्ते खेनि श्राप ॾिनो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 10 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।